जी नाज़रीन, असां हिन वक़्तु यूनियन काउंसिल लुमाणी जे ॻोठ दोदो खान पलीजो में मौजूदु आहियूं। जीअं त तव्हां खां असां हिन वक़्तु स्कूल में मौजूदु आहियूं। असां सां गॾु कुझु ॻोठाणा मौजूदु आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं हिन स्कूल जे हवाले सां हुनजो छा चवणु आहे। आवाम शायद ही ॻोठ आहे दोदोपली जो। ये स्कूल प्राइमरी आहे दोदेपली जे नाले सां। ऐं ॻोठ असांजो सॼंदो आहे डूमाणीयार पली जा देह डूमाणी आहे। ऐं हिन स्कूल असां जेके ठहे को टाइम थी वियो आहे, न हिन जी का अहिड़ी मरामत थी आहे। हिन जे छापरा करण वारा आहिनि। कॾहिं बि नुक़सानु थी के बचे खे बि लॻी सघे थो। ऐं हिन में को सभु को मास्तर ॿार पढ़ाइण जे लाइ बि तयारु न आहे। हिकिड़ो ॿ मास्तर हिते आया बि जिन जो वही छापरा किरी पवंदा, को सुबुह जो नुक़सानु थींदो, उन जी ज़िमेदार केरु आहे। इहे सभिनि बाक़ी ॿियो जेको बि कमु आहे इहो असां पंहिंजो पाण कयो आहे, ॻोठाणनि कयो आहे। गवर्नमेंट जी हिन में असां सां का बि तावन न आहे। हाँ साईं, असांजो अर्ज़ु इहो आहे कि असांजे स्कूल जो दीवार तमचोरस किरी वियो आहे। किथे किरे पियो, किथे कीअं खाधी वई। असां पाण ॻोठाणनि जे तहत सां महिनत सां ही सॼो सिस्टम ही वणकार असां लॻायो आहे। जंहिंखे दीवार कोन्हे, न को गेट आहे, उन खां अलावा माल अॼु ॿिया जेके अचनि था सो असांजो ज़्यान था कनि, अगरि पार्क ख़राबु था कनि। ऐं स्कूल जी हालत इहा आहे, चापोड़ा पिया किरनि। ऐं हिकिड़ो कमरे में ॿार ज़्यादा आहिनि, तंहिंखां सवाइ पढ़ाईअ जे लाइ असांखे ॿियो कमिरो बि ठाहियो ॾिनो वञे। ऐं इन हिसाब सां जेको असां सां गवर्नमेंट जो को बि ताउन न आहे। असांजो त बिराए महिरबानी बाला अख़्तियारनि खे चऊं था कि असां सां ताउन कयो वञे, असांजे स्कूल जो मरम्मत कयो वञे त असांजे ॿारनि जी ज़िंदगी अॻियां सुधरी सघे। छा जे करे त इशू जेको हुयो चाचे जन अॻु में पहिरीं ॿुधाए छॾियो त माना स्कूल जो जेको किराइण जे हिसाब सां ऐं उनजे चापुड़ा किरनि था ऐं उन में नुक़सानु थी सघे थो त टीचर बि माना कमु करण जे लाइ हिते तयारु कोन्हे। ऐं केतिरा आया केतिरा ॻाल्हि आहे जेको हिन वक़्तु आहे असांजी उमिरि। ऐं असांजो अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे असांखे ॿियो कमिरो ठाराए ॾिनो वञे ऐं जीअं त असीं कुझु ॿार हुन में शिफ्ट करियूं। ऐं स्कूल जी माप बि थी चुकी आहे, हिकिड़ो ॿ चकर आया हुआ करे विया हुआ, सिर्फ़ु माना ईअं माप करी अॻियां कम खे हलाइनि कोन था ऐं कम जी ख़बर बि कोन थी पए ऐं छा थियो छा न उनजी बि असां सां केरु तावन नथो करे। ऐं असांजो इहो अर्ज़ु आहे त असांखे जल्द खां जल्द स्कूल जो कमु शुरू करे ॾिनो वञे। जी नाज़रीन, जीअं त असां सां ॻोठाण जी बि ॻाल्हि ॿोल थी, हुनजो इहो चवणु आहे त असांजे हिन ॻोठ में जेको सो 70 खां 80 ॿार जेके आहिनि सो हिन वक़्तु स्कूल में पढ़ी रहिया आहिनि। ऐं असांजी जेको स्कूल जी जेको ॿ कमरा हुअण जे करे हिकिड़ो जेको कमिरो आहे सो ज़बूनी आली जो शिकार आहे ऐं ॿिए कमरे में जेको सो शागिर्द जेको सो हुन में नथा पहुची सघनि। उन जे हवाले सां हिननि इहो बि ज़िक्र कयो त असांजे पोयां बैक साइड में तव्हां ॾिसी सघो था, हीअ जेको हुननि पार्क जेको पंहिंजे ॻोठाण पंहिंजी मदद पाण जेको हुन पार्क में महिनत कई आहे ऐं हुनजो देखभाल बि कंदा आहिनि। हुनजो इहो चवणु आहे त चौदीवारी न हुअण जे करे ऐं गेट न हुअण जे करे जेको सो असांजो माल अंदरि दाख़िल थिए थो ऐं जेको काफ़ी दफ़ा असांजो नुक़सान बि थियो आहे ऐं जेको सो नुक़सानु अञा बि थींदो वञे। असां सिंध गवर्नमेंट खां अपील कंदासीं त असांजो जेको इहो कमिरो जेको बिल्डिंग जो आहे ज़बूनी आली में शिकार आहे उनजो बि मरम्मती कमु करायो वञे या त असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे ऐं ॿिए तरफ़ जेको सो चौदीवारी जो कमु आहे ऐं गेट आहे उहो लॻाए ॾिनो वञे ताकी असांजा ॿार जेको सो तइलीम हासिलु करे सघनि। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, ठटो।